लिबनान में पेजर धमाकनि खां पोइ वॉकी टॉकी सेट में भी धमाका 20 ॼणा मारिजी विया 450 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। धमाकनि जे नतीजनि में केतिरनि ई घरनि ऐं गाॾियुनि खे बि बाहि विकोड़े वरितो। धमाका हिज़्बुल्लाह जे इस्तेमाल हेठि वॉकी टॉकी सेट्स में थिया। अरब मीडिया मूजिबि धमाका उन वक़्तु थिया जॾहिं पेजर धमाकनि में मारिजी वियल माण्हुनि जा जनाज़ा खंया पिए विया। गुज़िरियल ॾींहुं लिबनान में पेजर धमाकनि में लिबनानी वज़ीर जे पुट समेत 12 ॼणा मारिजी विया ऐं 4000 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया हुआ। गरियल क़ौमुनि जी जनरल असेंबली फ़लस्तीनियुनि जे हक़ में करारदाद मंज़ूर करे वरिती। इसराइल खे 1 साल जे अंदरि फ़लस्तीनी इलाइक़नि मां कब्ज़ो ख़त्म करण जो हुकुम। UN जनरल असेंबली में पाकिस्तान, तुर्किया ऐं क़तर समेत ॿियनि मुल्कनि पारां करारदाद पेश कई वई। गरियल करारदाद जे हक़ में 124 मुल्कनि तरफ़ां वोट ॾिनो वियो। अमरीका समेत 14 मुल्कनि जी मुख़ालफ़त। 43 मुल्कनि पारां वोटिंग में हिसो न वरितो वियो। फ़लस्तीनी रियासत जे क़याम खां सवाइ इसराइल सां लाॻापा क़ाइम न कंदासीं। सऊदी वली अहद जो ऐलान। मोहम्मद बिन सलमान पारां फ़लस्तीनियुनि जे ख़िलाफ़ जारी इसराइली बर्बरियत जी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत। फ़लस्तीनियुनि जी हिमायत जे अज़म जो बरजाउ। संदसि चवणु आहे त सऊदी अरब पारां फ़लस्तीनी रियासत जे क़याम जूं कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। PPMA ने अली गौहर ख़ान महर सां सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं ज़ियाउल लंजार जी कराची में मुलाक़ात। सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात खां पोइ अली गौहर ख़ान महर जी सूबाई वज़ीरनि सां मुलाक़ात थी। ज़रियनि मूजिबि सदर जी हिदायत ते घोटकी जा मामला अली गौहर ख़ान महर हवाले करण जो इम्कान आहे। सूबाई वज़ीरनि मुलाक़ात करे मामलनि खे हतमी शक्ल ॾिने। ईंदड़ कुझु ॾींहनि में राजा ख़ान खे वज़ारत ॾिनी वेंदी। इसराइल जा गज़ा ते हमला रुकजी न सघिया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 48 फ़लस्तीनी शहीद। 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 41,272 थी वियो। रफ़ाई ख़ान यूनिस में घरनि ते हमलनि सबबि 8 फ़लस्तीनी शहीद। नवाबशाह में जवाबदार पंहिंजी 2 भेनरुनि खे मुबैना तौर क़त्ल करे छॾियो। मुहाजिर कॉलोनी में जवाबदार कामरान अली पंहिंजी भेनरुनि रज़िया ऐं अलीशा खे बिजली जा करंट ॾेई मारे छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं मलीर जे इलाइक़े खोखरापार में घर मां लाश हथ। पुलिस मूजिबि मक़तूल जी सुञाणप मोहम्मद गुल नाले तौर थी आहे।